कोटड़ी मां खे आगाह कयूं बार कॉलोनी में एक घर अंदर घर भातियुनि जी फायरिंग में मुबैना फोरू मारिजी वियो आहे। पुलिस एहलकार इज़हार अली जे घर में मुबैना तौर फुरज जे इरादे सां दाख़िल थियल फोरू मारिजी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया घर मालिक 15 ते बि इतलाह ॾिनो। पुलिस घर पहुती त घर मां फायरिंग जो आवाज़ आयो। SHO जो अहिड़ो चवणु आहे मुबैना फोरू घर मालिक जे फायरिंग में मारिजी वियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे। SHO साइड कोटली जो इहो चवणु आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर आहे कोटली मां बार कॉलोनी में एक घर अंदर घर भातियुनि जे मुबैना फायरिंग में मुबैना एक फोरू मारिजी वियो आहे। पुलिस एहलकार इज़हार अली जे घर में मुबैना तौर फुरज जे इरादे सां दाख़िल थियल फोरू मारिजी वियो। घर मालिक 15 ते इतलाह ॾिनो। पुलिस घर पहुती त घर मां फायरिंग जो आवाज़ आयो। मुबैना फोरू घर मालिक जी फायरिंग में मारिजी वियो, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच हलंदड़ आहे। कोटली जे बाहर कॉलोनी में वाक़ियो पेश आयो आहे। एक घर अंदर घर भातियुनि जे फायरिंग में मुबैना तौर फोरू मारिजी वियो आहे। अवां खे आगाह कयूं पुलिस एहलकार इज़हार अली जे घर में मुबैना तौर फुरज जे इरादे सां दाख़िल थियल फोरू मारिजी वियो आहे। SHO साइड कोटली जो चवणु आहे त घर मालिक 15 ते इतलाह ॾिनो। पुलिस घर पहुती त घर मां फायरिंग जो आवाज़ आयो। मुबैना फोरू घर मालिक जे फायरिंग में मारिजी वियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे।